अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो पारस न्यूज़। शामिल कयूं था सिजावल मां अल्ताफ़ पठान जी रिपोर्ट। अमड़ा स्टाफ खां ॻोठ ठारो गुरमाणी ताईं ठहंदड़ रोड जे कम में मुबैना चोट जी करप्शन थी रही आहे। करोड़ रुपयनि जी लागत सां तइमीर थींदड़ रोड जो ठेकेदार खल हिलाए छॾी। ॻोठाणा रोड जो हशर ॾिसी सख़्त परेशानी जी हालत में वठिजी विया। तइमीरात कम में नाक़स मटीरियल इस्तेमालु करण जो इंकशाफ थियो आहे। ॻोठाणनि पारां ठेकेदार ख़िलाफ़ जांच करण जो मुतालबो कयो आहे। तफ़सील मूजिब सिजावल जे रोडनि जी हालत ॻणिती जोगी आहे, जॾहिं त 20 सालनि खां पोइ मरमत थींदड़ रोड जो कमु करप्शन जे नज़र चढ़ी वियो। अमड़ा स्टाफ खां ॻोठ ठारो गुरमाणी ताईं 7 किलोमीटर रोड जो कमु करोड़ रुपयनि जी लागत सां रिपेयर थी रहियो आहे, जेको उखड़णु शुरू थी वियो आहे। ॻोठाणनि पारां डीसी सिजावल चूंडियल नुमाइंदनि ऐं वस वारनि खां मुतालबो कयो आहे त रोड में इस्तेमालु थींदड़ नाक़स मटीरियल जो नोटिस वठी ठेकेदार ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।